अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन से गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था। ब्यूरो चीफ सखर आतिफ शाह जी रिपोर्ट मुताबिक़ रोहड़ी वेलफेयर फोरम ग्रुप के एडमिन अबेदुल्ला कुरैशी SDO वाबडा रोहड़ी फ़हीम अमन से संदस ऑफिस में ग्रुप मेंबरन से गॾु मुलाक़ात कई, जैं शहर में बिजली के मसलन और बिजली से वाबस्ता मामलन ते गुफ्तगू थी, जैमें कुछ जायुनि ते हेठि बिजली जूं तारूं नवा ट्रांसफार्मर की तनसीब करण, लोड शेडिंग और मेंटेनेंस जी मामला ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। उन मौके ते उते दीवान जेठानंद लाइन सुपरीडेंट इरफान काजी मौजूद हुआ। SDO फ़हीम अहमद शहर के वाबडा की खिदमत के बेहतर बनाने की खातरी कराइंदे वधिक ॿुधायो त कल ही मां पंहिंजे ऑफिस में गर्मी अचण वारी आहे, उन हवाले से मीटिंग कई जीअं उन लाइ अॻु में ही तैयारी करे सघूं। ऑफिस में उते मौजूद LAS इरफान काजी ॿुधायो त शदीद गर्मी सबब लोड वधी वेंदो आहे, उन लाइ बर वक्त इक़दामात करे जीअं शहरन के गर्मी में बेहतरीन सहूलत फराहम करे सघूं। वधीक उबैदुल्ला कुरैशी चयो त SDO फ़हीम अहमद ॿियो दफ़ो रोहड़ी शहर में तैनात थियो आहे। पहिरें दौर में बेहतर कारकर्दगी जो मुज़ाहिरो कयो ऐं हाणे भी संदसि उन्ही मां उहा ही उम्मीद आहे।